तहसील पनो आकिल में नादरा अमले की मुबैना ज़ियादतियुनि ऐं शहरियुनि सां थींदड़ बदसलूकी खिलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां नादरा ऑफिस आॾो एहतिजाज कयो वियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है अयाज़ शेख। जी अयाज़ जी पनो आकिल के नादरा अमले पारां ईंदड़ शहरनि सां मुबैना ज़ियादतियुनि ऐं बदखलाक़ी सां पेश अचण खिलाफ़ पनो आकिल के मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी धुरनि के अॻवाननि पारां हिते नादरा ऑफिस आॾो एहतिजाज कयो वियो आहे। हिते अॻवान मौजूद आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु। हिते ॾाढो ज़ुल्म आहे नादरा ऑफिस में। जेके अप्रोच वारा माण्हू आहिनि उहे फ़ोननि ते उन्हनि जा कमु थियनि था। जेके ग़रीब माण्हू आहिनि उहे लाइन में बीठा आहिनि, सुबुह खां वठी शाम थी वञे त उन्हनि जो कमु नथो थिए। जेके अमीर माण्हू आहिनि उन्हनि जो जल्दी कमु थिए थो। असांजो इहो एहतिजाज आहे, जेको अमलो आहे उहो करप्ट आहे, उहो पैसा वठी करे माण्हू जा कमु कनि था। इहो अमलो हटायो वञे, जीअं ग़रीबनि सां इंसाफ़ थिए। असांजो मुतालबो आहे त नाल इंतज़ामिया जेका इहा हटाई वञे। ॾिसो, ग़रीब जेको अबोज माण्हू आहे उनजो कमु कोन थो थिए पियो। जेके सिफारिशी माण्हू आहिनि उहे अचनि था, ॿाहिरो गाॾी खुलाए अंदरि वञनि था, उनजो कमु थिए थो पियो। अगरि रश जो मसइलो आहे त ऑफिसनि जो तादाद वधायो वञे। नादरा हिकु आहे त ॿ कयूं वञनि पनो आकिल में, ऐं ॿिनि चारनि में जेके पनो आकिल नंढा नंढा शहर उते बि ऑफिस खोली वञे त इहो मसइलो हल थी सघे थो पियो। असांजो जेको एहतिजाज आहे उहो नादरा ऑफिस पनो आकिल जी इंतज़ाम जे ख़िलाफ़ आहे। छो जो हिन में काफ़ी सारे घणनि ॾींहंनि कोड़ी जेका आहे पंहिंजो मुख़्तलिफ़ असांजा जेको पनो आकिल जा ग़रीब वेचारा बेपहुच लाचार माण्हू उहे जेका आहे दाऊं कनि पिया। त उनखे हफ़्तो वफ़्तो 10 ॾींहं महीनो हिते कुझु दोस्त बीठा उन्हनि चयो त असांखे जेका आहे पंध था जेका आहे कराए वञनि पिया। हिकिड़ो बे फार्म जे लाइ बि जेका आहे पंहिंजो शागिर्दनि खे 8 ॾींहं जेका आहे उनखे पंध थो कराए वञे पियो। जेका आहे उनजो हिकिड़ो जेका आहे पंहिंजो उनखे जेका आहे नादरा जी ऑफिस जेका आहे ठाही वई आहे। महिरबानी करे उनजी कैपेसिटी जेका वधाई वञे। रोज़ रोज़ शहरनि जूं शिकायतूं जेके उन्हनि जा मनपसंद माण्हू आहिनि उन्हनि खे अंदरि वञणु ॾियनि था, उन्हनि खे बेफार्म बि मिलनि था, कार्ड बि मिलनि था। बाक़ी जेके हिते अबोज आहिनि शहरी उन्हनि सां ज़ुल्म कयो थो वञे। असांजो अॼु पुरअमन एहतिजाज आहे। इहा असांजो एहतिजाज तेसि ताईं जारी रहंदो जेसि ताईं हितां जो जेको नाइल अमलो आहे उहो हटायो नथो वञे। औरतुनि जे लाइ अलहदा बोथ हुजनि ऐं मर्दनि जे लाइ अलहदा बोथ हुजनि। उन सां गॾोगॾु जेके तव्हां फीस हिते उगाड़े रहिया हो नादरा जो अमलो, त उनजी रेट लिस्ट मेंशन कई वञे त जीअं हर ग़रीब अमीर खे ख़बर पइजे त रेट असुल में ही आहे। असां आला अदलिया खां इहा घुर कयूं था त फिलफोर इन जो नोटिस वरितो वञे। 3 महीना थिया आहिनि, अचूं था स्कूल जो सर्टिफिकेट ठाराइण अचूं था, रोज़ चकरी था कटूं, किरायो भरींदा अचूं था, परे परे कयूं था। असांजो कम ई नथो थिए। पैसा भी ॾियूं था पोइ बि कमु नथो थिए। पैसा भी 2-2 हज़ार 3-3 हज़ार रुपया वठनि था। 15 ॾींहं थिया आहिनि, रुली पुछ रहा जाऊं। कंहिं महिल चवनि था फार्म भराइजो, कंहिं महिल सेक्रेटरी कमु सही कराइजो, कंहिं महिल 4-4 टोकन वठी करे असां माना लाइन में बीह करे 3-3 कलाक बीठूं था लाइन में। वरी उहो टोकन कैंसिल, वरी ॿियो टोकन ॿिए ॾींहं ते वरी उहो कैंसिल थी वियो, सुभाणे अचो। असां आधार में पढ़ा माण्हू 70 साल उमिरि आहे असांजी। इन पुछो हाणे चवनि था ऑफिस बंदि आहे। हिते अॻवाननि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो ई मुतालबो आहे त पनो आकिल में शहरनि सां बदखलाक़ी सां पेश ईंदड़ नादरा अमले खे हटाए करे ईमानदार अमलो मुक़ररु कयो वञे। जी।